जेको हमेशह रहियो आहे उन तरीक़ेकार मां असां सभु माण्हू तंग थी चुका आहियूं। हिते अॼुकल्ह सोशल मीडिया जा दोस्त असां ॾिठा, काफ़ी दोस्त, कुझु उहे दोस्त मशहूरु थियनि था, वरी उन्हनि जी गिराकी लॻे थी, उहो दोस्त हलियो थो वञे। बाबा आउं ॿुधाइणु चाहियां थो त जे पुख़्तगीअ सां बीहंदाऊं, जे पुख़्तगीअ सां पंहिंजे रस्ते ते बीहंदाऊं त चेंजिंग ईंदी। जे पुस्तक न बीहंदाऊं, पुख़्तगीअ सां हिकिड़े मोटर साइकिल ते खपी वेंदाऊं, 50,000 ते खपी वेंदाऊं त कोस्तान में तब्दीली कोन ईंदी। मूंखे 25 साल थिया आहिनि, ऐं अॼु ताईं बीठो आहियां। मुंहिंजी का ज़ाती दुश्मनी कोन्हे, ऐं कोस्तान जे माण्हुनि लाइ बीठो आहियां। ऐं चाहियां थो त कोस्तान में रोड ठहनि, कोस्तान में तालीम हुजे, कोस्तान में सिहत जो निज़ाम बहितर हुजे। ताज़ी कॉलेज पई ठहे, के दोस्त मूंखे हुते करजात में खीएजी में चयो त साईं कॉलेज पई ठहे पर प्राइमरी स्कूल बंदि आहिनि। ॿार जॾहिं प्राइमरी न पढ़ंदो, अलफ बे न पढ़ंदो, त उहो ॿार कॉलेज ताईं कीअं पहुचंदो? कॉलेज त बिल्डिंग आहे, सुठो कमु आहे, असां चाहियूं था त ते ठहणु खपे, पर असां इहो बि चाहियूं था त कोस्तान में जेके प्राइमरी स्कूल आहिनि उहे खुलनि। जेको करजात मां ॿार पढ़े, जेको फाल मां पढ़े, जेको तोंग मां पढ़े, पहिरीं अलफ बे पढ़ंदो, उन खां पोइ उहो माण्हू हिते कॉलेज ताईं पहुचंदो। बिल्डिंगूं असांखे कुझु कोन ॾींदियूं, असांखे तालीम ॾींदी। साफ़ी दोस्त वेठा आहिनि, ऐं सम्झां थो हींअर वॾे में वॾो कोस्तान मंशियात जो गढ़ बणिजी चुको आहे। कोस्तान मां मंशियात पूरे जामशोरे ज़िले में सप्लाई थिए थी। कल्ह हिकिड़े दोस्त साफ़ीअ लिखी पोस्ट त मंशियात फिरोशन जूं लिस्टूं अची वियूं आहिनि, हाणे कुझु करणु खपे। दिलि में चयमि त हुनखे पोस्ट में लिखां त बाबा जॾहिं वॾा वॾा ऑफिसर, बाला ऑफिसर लाइन जा पैसा वठनि था, त हीअ लिस्ट उहो ग़रीब माण्हू जेको कैबिन वारो उनजी अचे थी, जेके वॾा धाड़ेलनि पहिरीं त उहे झलजनि। हीअ मंशियात ख़तमु कीअं थींदी? कोस्तान में अवां ॾिसो, गुटको हज़ारे माण्हू कोस्तान में कैंसर जा मरीज़ बणिजी चुका आहिनि। खुले आम मंशियात वञे पई, शायदि तव्हां साफ़ी जे साम्हूं वञे पई, पर अवां कोन था उन ते को लिखो, को ॻाल्हायो। ऐं जेको आहे सो इहा हिते कोस्तान में बि सप्लाई थिए थी। ऐं सम्झां थो कोस्तान मां पूरे जामशोरे में, पूरे सिंध में सप्लाई थिए थी। इहो ज़हर असीं पंहिंजे माण्हुनि खे पाण खारायूं था। वरी अॻे त पंहिंजे जाइ ते हूंदी, पर हाणे हिते हुन में अहिड़ा नाला इनवॉल्व आहिनि जेके आऊं हींअर नालो वठी कोन थो सघां, पर मतिलबु उहे माण्हू बि हिते इनवॉल्व आहिनि हिन मंशियात में। त बाबा असां चाहियूं था त कोस्तान मंशियात खां पाक हुजे, कोस्तान में रोड हुजनि, तालीम हुजे, सिहत हुजे, पर उहे थींदा तॾहिं जॾहिं पाण पंहिंजे मौक़ुफ़ ते बीहंदासीं, जेका पाण ॻाल्हि कंदासीं उन ॻाल्हि ते बीहंदासीं, तॾहिं उहे रोड ठहंदा। काफ़ी दोस्तनि इलेक्शन जे दौर में मूंखे यादि, दोस्त पहिरीं वॾा एक्टिवा, इलेक्शन जे दौर में हवा फोटू निकितो, मोटरसाइकिल मिलियो, विया हलिया। पहिरीं लिखंदा हुआ त नए ॿारनि ते पुल खपे, हॉस्पिटल खपे, रोड खपे। बाबा पुलूं ठही वयूं, पोइ तो ऐलान करे छॾियूं, रोड ठही विया, पोइ तो ऐलान करे छॾियूं। त हिते सूरत हाल इहा रही है त माण्हूअ खे लालच ॾीनि था त बाबा फलाणे माण्हू खे कीअं ख़रीद करियूं। बाबा असां उहो ई हिकिड़ो ख़रीद कंदाऊं, 100 माण्हू पैदा थींदा। पहिरियों नंबर त तव्हां उहे असांखे रोड ठाहे ॾियो, असांखे हॉस्पिटल ठाहे ॾियो। हींअर माशाअल्लाह इक़्तिदार में आहिनि, MP आहिनि, MNA आहिनि। असीं चाहियूं था त माण्हुनि जा, कोस्तानी माण्हुनि जा कम थी, कोस्तान में तब्दीली अचे, कोस्तान में तालीम हुजे, सिहत हुजे। ठलो फोतारनि जे गाॾियुनि सां रुॻो मुंहं में माण्हुनि खे मिटी पवंदी, बाक़ी मिलंदो कुझु कोन। खातियुनि गाॾियुनि सां असांखे कुझु कोन मिलंदो। तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं माण्हुनि खे नौकरियूं मिलनि, माण्हू रोज़गारनि ते हुजनि। ऐं त हींअर मचोसि त बुलाखन जी नए बि अधु खपाए छॾियऊं। हिन इलेक्शन खां पोइ इहो फ़ाइदो पियो जो बुलाखन जी अधु नए खपी वई आहे। हिते वारे माण्हुनि खे सोचणु खपे त जी इहा नए आई त इहा पाणी बुलाखन शहर में हलियो ईंदो, या हीअ जॻहि वेंदियूं आहिनि। इहे जॻहियूं कंहिं खपायूं आहिनि, कंहिं कयूं आहिनि, सभु हमें साम्हूं आहिनि। पर चंगेज़ खान जेका ॻाल्हि कई आहे अॼु खां 20-25 साल पहिरीं, उन ॻाल्हि ते बीठो आहियां, उन मौक़ुफ़ ते बीठो आहियां, उन मौक़ुफ़ ते सचाईअ सां बीठो हूंदुसि ज़िंदगी भर, जेसि ताईं मुंहिंजे सिसीअ में साह हूंदी।
हिननि जे हर ॻाल्हि में साम्हूं बीहंदुसि इंशाल्लाह। कोस्तान जा जेके नौजवान नस्ल आहे, मुंहिंजी उन नस्ल खे अपील आहे त तव्हां बाशऊर थियो, तव्हां पंहिंजे मौक़ुफ़ ते बीहो, जेका ॻाल्हि हुजे उन ते बीहो, इंशाल्लाह तब्दीली ईंदी। ऐं जेको आहे सो कोस्तान में इहे सभु शयूं थींदियूं, पर पंहिंजे मौक़ुफ़ ते न बीहंदासीं, एट इलेक्शन ईंदी या कंहिं लालच में या ख़रीद थी वेंदासीं त पोइ तब्दीली कोन्हे। सो दोस्तनि खे मुंहिंजो जेके घोट बिरादर आया आहिनि उन सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां मुबारकबाद। असीं सियासी माण्हू आहियूं, सियासी ॻाल्हि निकिरी वई, पर आया शेख साहब जे प्रोग्राम लाइ हुआसीं। सो शेख साहब तमामु हिकिड़ो बहितर प्रोग्राम कयो आहे। इंशाल्लाह अॻियां शेख साहब अॻियां अलाह साईं हिमत ॾींदो जेको हिन ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कंदो। महिरबानी।